नाज़रीन ठुलवे जो ॻोठ अताई खान बंगलाणी जो रहवासी नौजवान बाबू बंगलाणी गुज़रियल 15 ॾींहनि खां गुमाए जंहिं करे संदसि वारस परेशान आहिनि। उन हवाले सां रिपोर्ट करायो आहे जुंगल मां सुहेल अहमद बंगलाणी। जोंगल बी सेक्शन थाने ठुल जे हद ॻोठ अताई खान बंगलाणी जो रहवासी 25 साल बाबू पुट गुलाम रसूल बंगलाणी गुज़रियल 15 ॾींहनि खां पुरसरार नमूने लापता आहे। वारिस सरापा एहतिजाज बणियल आहिनि। एहतिजाज कंदड़ सोजरो बंगलाणी, शहज़ादो बंगलाणी, माई गोवर ख़ातून ऐं ॿियनि दाईंदे चयो त कराची मज़दूरी ख़ातिर घरां वियल हो। 15 ॾींहं गुज़रण बावजूद को बि पतो न पइजी सघियो आहे। बाबू नालो हिते कमाइण कराची वियो हो। 15-16 ॾींहं कोई तालुकात नथो करे, न कोई फ़ोन जो राब्तो करे। असां हिते सॼा घर वारा परेशान आहियूं, न कमु थिए थो न कार थिए थो। कमाइण किरत वारो इहो हुयो। 15-16 तारीख़ थिया न, 2-3 महीना थिया त कराची वियो आहे। यकू हुते मज़दूरी कंदो। असांजो ॿियो आहे बि केरु कोन। इहो हुयो कमाए मोकिलींदो, नंढड़ा ॿार आहिनि सगीर खाईंदा हुया। हाणे 10-15 ॾींहं थी विया आहिनि, जेको आहे इहो असांजे राब्ते में न आहे। राब्तो कटिजी वियो आहे। ॻोल्हा वॾो कयोसीं, काथे में न का ॾस मिले थी, न का पंधि मिले थी। मोटी आया आहियूं ॻोल्हे ॻोल्हे। असांजो वस वारनि खे अपील आहे, IG सिंध खे अपील आहे त असांजो ॻोल्हा करे लही ॾियनि। ॿार हस नंढड़ा, 2-3 ॾींहं थिया हस, राब्तो नथो करे। असां समूरो ॻोठ भाउ पीउ चाचो समूरो परेशान आहिनि। ॻोल्हे ॻोल्हे थका हूं, न को राब्तो न को छा। वधीक एहतिजाज करण वस वारनि तोड़े IG सिंध खां घुर कई त गुम थियल नौजवान जी ॻोल्हा कराए खेनि घर में पखिड़ियल बेचैनी ख़तम कई वञे। कैमरा टीम सां गॾु सुहेल अहमद बंगलाणी, आवाज़ TV न्यूज़ जोंगल।